अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ो ज़बरदस्त क्राफ्ट शेयर करे रही आहियां। हीउ हिकिड़ो फुज़ूल क़िस्म जो जेको आहे काठ जो दॿो आहे, हिकिड़ो क्रेट आहे। तव्हां ॾिठा हूंदा अहिड़ा फ्रूट में अचनि था, हीअ अंबनि में आयो आहे। ठीक है, तो ये एक बहुत ही बेहतरीन चीज़ मैं आज आपके साथ शेयर कर रही हूँ जो हम इस क्रेट में से बनाएंगे। इस तरह के क्रेट आम मिल जाते हैं, आप किसी भी जो है फ्रूट वाले से ले सकते हैं, घर में आ जाते हैं इस तरह। तो ये एक बहुत साइज़ में बड़ा था, इसलिए मैंने सोचा कि इसमें से कुछ बहुत ही अच्छा बनाना चाहिए। इससे पहले इससे जो छोटे साइज़ के क्रेट थे, इस साइज़ के, उनमें से मैंने बनाया था प्लांट होल्डर। इसको आज मैं एक ऑर्गेनाइज़र, एक स्टोरेज बॉक्स बना रही हूँ। सबसे पहले हमें चाहिए गत्ता इसके ऊपर लगाने के लिए। ठीक है, हिन जे मथां असां ही पाठो हणंदासीं, छो त हिकु त हिन में विथियूं आहिनि। ठीक है, ऐं ॿियो ही घट वधा। एक तो ये जो छोटे बड़े हैं, इसके कहीं से अंदर हो रहा है, कहीं से बाहर हो रहा है, तो हम ये इसकी बाहर से फिनिशिंग अच्छी करने के लिए ये जो है गत्ते इस पर चिपका देंगे चारों तरफ से, और इसके नीचे भी हम गत्ता लगाएंगे ताकि ये स्पेस जो है ये इसकी बंद हो जाए, और इसके अंदर भी हम गत्ते का एक पीस लगाएंगे। ठीक है, सो हिन जूं ही विथियूं बंदि करण लाइ ऐं हिन खे ॿाहिरां हिकिड़ी सुठी फिनिशिंग ॾियण लाइ, छो त हीउ रफ आहे, खोरो आहे, घटि वधि आहे, त हीअ सुठी तरह सां जेको हिनजो लुक न ईंदो, तंहिंजे करे असां हिन खे ॿाहिरां पहिरियों ई पाठो हणी वेंदासीं। ऐं हीउ ॾिसो, हीउ सादो पाठो आहे, फाटल बि आहे, पर छा आहे जो हीउ कवर थी वेंदो ऐं ग्लू सां हीउ चिंबड़ी पवंदो। तंहिंजे करे हिन जे चइनी पासे खां बि मां इहो जेको पाठो आहे हणी वेंदसि, ऐं हिन जे तरे में अंदरां बि ऐं हिन जे तरे जे हेठां बि। सो सभिनी खां पहिरियों, ऐं हीउ मूं वटि ग्लू आहे, हमेशह मां हीउ क्राफ्ट ग्लू यूज़ कंदी आहियां। तव्हां चाहियो त का लई, का वणनि जी खौर, कंहिं बि क़िस्म जी ग्लू, वाइट जर्मन ग्लू ईंदी आहे, उहा तव्हां यूज़ करे सघो था, उहा तव्हांजी मर्ज़ी, सवाइ त ग्लू स्टिक हिन ते कमु न कंदी। ठीकु आहे, सो सभिनी खां पहिरियों त ग्लू सां मां हीउ चिंबड़ाए वेंदसि हिन ते। सो स्टार्ट कयूं था। ये गत्ते मैंने नाप के काट तो लिए हैं, लेकिन फिर भी जो है ये थोड़े साइज़ में छोटे बड़े हैं, तो इसको चिपकाने के बाद मैं इसको ट्रिम कर लूँगी। ठीक है, सादो पाठो आहे हिकिड़ो, इसको ज़रूरी नहीं कि आप पूरे पे लगाएं, थोड़ी सी हल्की सी बीच में लगा लें, बाकी साइडों पे ज़्यादा लगाएं। सो ही हिन ते ग्लू लगी वही आहे, हिन खे मां हिन सां चिंबड़ायां थी। ही ॾिसो, इस तरह हाथ से हम थोड़ा सा दबा के रखेंगे ताकि अच्छी तरह से इसके साथ ये फिक्स हो जाए। सीधा इस पर नहीं लगेगा, क्योंकि आपने देखा कि ये जो है ऊंचा नीचा है, लकड़ी के जो पीसेस हैं। ठीक है, हिन ते सिधो सिधो इहो न लॻंदो, थोरो दॿाईंदासीं, थोरो सुकंदो त पोइ हिन ते चिंबड़ी वेंदो। ईअं हिन जे चइनी पासे खां इहो लॻाइणो आहे। हाणे हिन खे मूं गत्तो लगाए छॾियो आहे। ये देखिए, यहाँ से बढ़ा हुआ था, ये इधर से बढ़ा हुआ था, तो मैंने इसको चिपका दिया इसके साथ। ठीक आहे, ऐं हिन पासे ॾांहुं हिकिड़ो पूरो पीस हणी चिंबड़ायो आहे, हेठां बि मूं हिन खे कवर कयो आहे, ऐं अंदरां बि मूं हिन खे पाठो हणी फिक्स कयो आहे। ऐं अगरि फुल शीट न हुजे त का ॻाल्हि न आहे, तव्हां नंढा नंढा टुकड़ा भी जेके हिन ते हणी था सघो। पूरा अगर पीस ना हो तो आप छोटे छोटे पीसेस भी लगा सकते हैं। और हमेशा मैं कहती हूँ कि जो कागज़ या गत्ता काटने की कैंची अलग होनी चाहिए, उसको कभी भी आप कपड़े काटने वाली कैंची यूज़ नहीं करें। अच्छा, अब हम सबसे पहले इसको कवर करेंगे इस बोरी के पीस से। ये मैंने जानबूझ के थोड़ा सा छोटा काटा है। इसको इस तरह लगाएंगे कि थोड़ा सा हम बैक साइड पे इसको मोड़ लेंगे। ठीक है, थोड़ो असां हिन खे पोएं पासे मोड़ींदासीं, ऐं बाक़ी जेको आहे हीउ मथियों जेको छॾिजी वेंदो उहो छॾियल हूंदो, ऐं कुझु असां एतिरो कंदासीं थोड़ो बिल्कुल हिन जे हेठां अची वञे। ये बोरी का पीस इस तरह लगाना है कि थोड़ा सा इसके नीचे आ जाए, और यहाँ से जो जितना रह जाता है उसका कोई मसला नहीं, उसको मैं आपको बताऊंगी कि बाद में क्या करना है। इसी ग्लू के साथ ये बोरी ना हो तो आप कोई भी मोटा कपड़ा, कोई भी रफ कपड़ा, जीन्स है, कुछ भी है इस तरह का, आप इसके ऊपर लगा सकती हैं। और इस पर भी पूरे पे ग्लू लगाने की ज़रूरत नहीं है, आप सिर्फ जो है नीचे थोड़ा चारों तरफ से जहाँ से हम इसको चिपकाएंगे थोड़ा सा आप बीच में लगा सकते हैं। ठीक है, थोड़ो ग्लू मां हिन जे विच में हयो आहे, ऐं बाक़ी ग्लू जेको आहे पासनि खां घणो है, चारों तरफ ज़्यादा लगाएं, बीच में बस कम भी लगाएंगे तो चल जाएगा। तो हम इस तरह इसको रखेंगे कि थोड़ा सा नीचे की तरफ बढ़ा हुआ हो, और ये जो साइड से मैंने बढ़ाया है इसको हम साइड की तरफ कवर कर देंगे। इस तरफ से मैं शुरू ही ऐसे करूँगी दूसरा पीस कि इसको कवर करके फिर वो आगे जाए। ठीक है, ॿियो पीस मां हितां खां ई हणणु शुरू कंदमि त जीअं हिन खे कवर करे वठी, हिन खे हणंदा वञो तीअं हथनि सां प्रेस कयो। अच्छा, इस बोरी को मैं इस्त्री कर चुकी हूँ पहले ही,
फिर भी जो है इसको अच्छी तरह हाथों से प्रेस करते जाएं ताकि इसमें कोई जो है सिलवट नहीं रहनी चाहिए, हिन में को घुंज न रहिजी। हिनखे ईअं चङी तरह प्रेस कंदा वञो। ऐं ॾिसो ही हाणे हिते मां हिनखे बंदि कंदमि, थोरो पीस खुटे थो, उहो मूं वटि एक्स्ट्रा आहे जेको हणी मां हिनखे बैलेंस करे वेंदसि। हीउ ॾिसो, हीउ ॻंढ बि जेको हुयो हिन जो मूं बिल्कुल फिक्स कयो आहे ऐं हिते ईअं ग्लू हणी आहे जो हिन जा धागा न निकिरनि। अच्छी तरह से इसको फिक्स करना है। अब हम इसको बैक साइड पे जो थोड़ा सा हमने बढ़ा हुआ हिस्सा छोड़ा है उसको हम करेंगे फिक्स। ठीक है, ही पोयां जेको असां छॾियो आहे इनखे असां फिक्स कंदासीं, इहा ई ग्लू हणंदासीं ऐं जेको वधियल हिस्सो आहे असां हिन जे मथां चिंबड़ाए वेंदासीं। बढ़ा हुआ हिस्सा हम इस पे ये चिपका लेंगे, इस पे भी ग्लू लगा लेते हैं। ठीक आहे, सो ही हिकिड़ो ॾाढो दिलचस्प कमु आहे ऐं तव्हां ॾिसंदव ज़ाहिर थोरो घणो ख़र्च त थींदो न, ग्लू जो ख़र्च आहे। कपिड़ो तव्हां पुराणो यूज़ करे सघो था, कोई भी कपड़ा जो भी है आप यूज्ड कपड़ा भी इसमें यूज़ कर सकते हैं, लेकिन ग्लू तो खर्चा है, ग्लू का खर्चा ज़रूर आएगा। लेकिन अगर आप जैसे फ़र्ज़ करें आटे की लई बना लेते हैं घर में तो वो भी खर्चा नहीं है, तो बहुत आसान है। ऐं मूंखे ख़बर आहे, मुंहिंजो ख़्याल आहे त अटे जी लई सभिनी खे ठाहिण ईंदी हूंदी, कोई ये मुश्किल काम और कोई नई चीज़ नहीं है। घरों में हम बचपन में तो बहुत बनाते थे कि जब हम अपनी किताबों को बाइंड करते थे खुद। ठीक है, सो कुछ ना कुछ बहरहाल ख़र्च आहे। सो जेकॾहिं तव्हां पाण उहो बि लई भी घर में ठाहियो त उहो ख़र्च भी कोन्हे। सो हिनखे असां चङी तरह सां कंदासीं फिक्स। इसको अच्छी तरह चिपका देंगे जो भी इसके बढ़े हुए हिस्से हैं ताकि नीचे से भी इसकी फिनिशिंग आ जाए। ॾिसो ये हिनखे मूं बैक साइड ते फिक्स करे छॾियो आहे ऐं अॼु ही ग्लू मुंहिंजे हथनि ते इलाही थी चिंबड़े, लेकिन कोई मसला नहीं होता है। इसको ज़रा सा धो के हम रगड़ लेंगे क्योंकि आज बोरी के इसमें पीसेस हैं, धागे हैं, तो ज़्यादा लग रहा है। तो इसको हम अगर ज़रा सा पानी में रगड़ लेंगे हाथों को गीला करके तो ये उतर जाती है। हाँ ही असांजो बॉक्स आहे रेडी। उन खां पोइ कमु आहे हिन कपड़े जो। ये देखिए, ये मेरे पास कपड़ा है कि कर्टन लगाए थे तो काफ़ी लंबे थे, तो नीचे से ये मैंने काट लिया था। तो उसका ये कर्टन का पीस है जिसको मैंने इसके साइज़ के हिसाब से लिया है। मैंने इसको चारों तरफ से नाप लिया था और फिर मैंने इसके अंदर एक सिलाई कर दी थी। ठीक है, हाँ असां हिनखे विझंदासीं हिन में अंदर ऐं पोइ असां हिन जो कुझु हिस्सो ॿाहिरि कढंदासीं त जीअं ही असांजो जेको बचियल हिस्सो आहे हिते ख़ाली आहे इहो कवर थी वञे। इसको इस तरह से हम इसमें अच्छी तरह से फिक्स करेंगे कि ये जो बचा हुआ हिस्सा है अंदर, ये इसका बाहर की तरफ जो बचा हुआ हिस्सा है ये कवर हो जाए। ॾिसो, ये कपड़ो मूं हिन में फिक्स कयो आहे। ठीक है, ये कपड़ा मैंने इसमें फिक्स कर लिया है। कपड़े की लंबाई मैंने इतनी ली है कि ये इतना जो है अंदर की तरफ से भी इसमें पूरा आ जाए और जितना हम बाहर निकालना चाह रहे हैं वो भी आ जाए। ये ॾिसो, ऐं हिनखे मूं ग्लू सा ना है, इसको मैंने चिपकाया नहीं, इसको सिर्फ इतना बाहर निकाला है कि वो जो हिस्सा हमने छोड़ दिया था वो कवर भी हो जाए और ये थोड़ा सा खूबसूरत भी लगे। तो इस तरह से ठीक है, ये एतिरो आहे कपिड़ो जो ही ॿाहिरि बि वरायो आहे ऐं अंदरि बि ॾिसो त हिन में पूरे में अची वियो आहे। ऐं मां हिनखे ग्लू न हई आहे इन लाइ त अगरि मेरो थी वञे त तव्हां हिनखे धोई बि सघो था। ऐं हिनखे थोरो मां डेकोरेट करणु चाहींदमि। ही गुल तव्हां मूं वटि हमेशह ॾिसंदा आहियो, फूल बना के रखती हूँ मैं, बनाती रहती हूँ, तो मुझे बहुत काम आ जाते हैं ये। तो आज ये थोड़े से फूल भी मैं इसमें लगा लेती हूँ। ये फूल बनाना मैं सिखा चुकी हूँ, वीडियोस जो हैं वो मौजूद हैं। आप लोग फैब्रिक फ्लावर के नाम से जो है मेरी प्लेलिस्ट चेक करेंगे तो उसमें आपको मिल जाएंगे। हाँ ये ॾिसो, ये मुझे खूबसूरत स्टोरेज बॉक्स तैयार है, ऑर्गेनाइज़र तैयार है। अच्छा, बैक साइड हिन जी रहिजी वई आहे, नीचे से रह गया है। इस पे मैं इसी कपड़े का मेरे पास दूसरा पीस है या किसी भी कपड़े का आप इसके ऊपर जो है पैच लगा सकते हैं। ठीक है, सो हिनखे कवर करण लाइ, हिननि धागनि खे कवर करण लाइ मां हिन मरून कपिड़े जो या कंहिं बि कपिड़े जो हिन जे मथां सॼो कवर करे वेंदमि त जीअं हिन बोरी जा धागा न निकिरनि। ये बोरी आसानी से अवेलेबल है, आजकल तो ऑनलाइन भी मिल रही है। तो मुझे उम्मीद है आपको मेरा ये आइडिया अच्छा लगा होगा, तव्हांखे मुंहिंजो आइडिया वणियो हूंदो। अगरि वणियो हुजे त ज़रूरु ॿुधाइजो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। ऐं ॾिसो त हिकिड़ो बेकार दॿो जेके क्रेट हुयो, अंबनि जी पेटी हुई ऐं पाठो बि बेकार हो। ही कपिड़ो मूं वटि बचियलु हो, बचियलु तव्हां वटि न हुजे त तव्हां हिन जो इस्तेमालु थियल कोई भी कपिड़ो हणी था सघो। हिन मूं हैंडमेड गुल हया आहिनि, इहे तव्हां बि ठाहे था सघो, या तव्हां वटि अगरि जेकॾहिं प्लास्टिक जा गुल पना आहिनि त उहे बि हणी था सघो। ऐं हीउ कपिड़ो मेरो थी वञे त कढी हिनखे धोई बि सघिजे थो। ऐं मूं डार्क कलर इन लाइ हयो आहे। अच्छा, हीउ मूं छाजे लाइ ठाहियो आहे, हिन में बुक्स रखी सघजनि था,
हिन में थांव रखी सघजनि था। ऐं मां हिन में रखंदमि डिशिस जेके असांजूं बेकिंग जूं डिशिस आहिनि। मुंहिंजी धीअ बेकिंग कंदी आहे, हुन वटि ॾाढियूं सारियूं ट्रेज़ आहिनि, तो खाने में असां पाइल करे रखंदा आहियूं त अक्सर किरियूं पयूं हूंदियूं आहिनि, त असां हिन में उहे रखंदासीं। ऐं हीअ ख़ूबसूरत दॿो जॾहिं कबट में पियो बि हूंदो त ख़राबु बि न लॻंदो। जेकॾहिं ईअं ई ख़ाली असां पेटी अंबनि जी खोखो खणी रखूं हा त उहो कंहिंखे बि असांखे पाण खे ई न पसंदि अचे हा। सो ईअं थोरी थोरी महिनत करे अहिड़ा ख़ूबसूरत तव्हां शाहकार ठाहे सघो था ऐं पंहिंजे घर खे ऑर्गेनाइज़ करे सघो था। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाला वरी कंहिं ॿी नई वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इनशाला गॾु आहियूं। अल्लाह वाही।